बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामुअलैकुम नाज़रीन हमारे सीधे आयो HBS न्यूज़ मीरपुर माथुलो क्राइम सिंध अब्दुल खालिक कोराई डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर अस्पताल मीरपुर माथुलो जी लापरवाह डॉक्टर कन्हैयालाल पारां मिस्कीन नौजवान सदाम हुसैन समेंजो जो कयल अपेंडिक्स ऑपरेशन दौरान अंदर रहिजी वियल टिश्यू ऐं दागन सबब तकलीफ़ सादिकाबाद जे निजी अस्पताल में जॾहिं ॿीहर ऑपरेशन कयो वियो त डॉक्टरनि संदन वारिसनि खे ॿुधायो त डॉक्टर कन्हैयालाल जी लापरवाही सबब नौजवान खे तकलीफ़ थी रही आहे जेका सरासर अवां सां ज़्यादती आहे। पर अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त डॉक्टर सरकारी अस्पतालनि में लापरवाही कनि था जीअं मरीज़ असांजी प्राइवेट अस्पतालनि जो रुख कनि। फौरियत सदाम हुसैन समेजो पारां DC घोटकी SSP घोटकी डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर घोटकी के नोटिस वठण जी अपील कंदे चयो आहे त मूंसां इंसाफ़ करे लापरवाह डॉक्टर कन्हैयालाल खिलाफ़ सख्त कानूनी कार्रवाई कई वञे। मज़ीद ख़बरुनि जे लाइ अवां ॾिसंदा रहो HBS न्यूज़।